बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम बहरान क्लिनिक ऐं आऊं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं भिटाई साईं जे अमर सेट सां त घाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां गुफ़्तगू कंदा रहंदा आहियूं। उन्हनि में इन्फेक्शस नॉन इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि, उन खां अलावा ॿिया जेके इशूज़ आहिनि, जेके ॿियूं डिज़ीज़ आहिनि, उन ते असां पंहिंजे प्रोग्राम में जेतिरी अवेयरनेस आहे उहा तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में ख़ासि हिकिड़ो टॉपिक आहे जेको आहे पेन या स्पाज़्म। सिंधीअ में जेकॾहिं असां चऊं त सूर ऐं जेको मसल में जेको खिचाव अचे थो या असांजे मसल्स में जेके तकलीफ़ अचे थी, उन हवाले सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे अवेयरनेस ॾियण जी कोशिशि कंदासीं। यकीनन इन हवाले सां तव्हांखे जॾहिं को बॉडी में पेन थिए थो या स्पाज़्म थिए थो त तव्हां कुझु दवाउनि जो इस्तेमालु कंदा हूंदव, पर दवाउनि सां गॾोगॾु जेका हिकिड़ी स्पेशलाइज़्ड फील्ड आहे जंहिंजो इन पेन मैनेजमेंट ऐं स्पाज़्म मैनेजमेंट में जेको रोल आहे उहो आहे फिज़ियोथेरेपी। यकीनन फिज़ियोथेरेपी जी फील्ड खां तव्हां वाक़ुफ़ु बि हूंदव ऐं हिन वक़्तु पाकिस्तान में या सिंध में असां जेकॾहिं ॾिसूं था त वॾो हिकिड़ो स्कोप आहे फिज़ियोथेरेपी जो। ऐं हिन वक़्तु फिज़ियोथेरेपी में अॻु में जेका ट्रेनिंग्स थींदी हुई या कोर्स थींदो हो, अॼुकल्ह उन जे लाइ डिग्री सर्टिफिकेट कोर्स थिए पियो 4 सालनि जो, ऐं उन्हनि फिज़ियोथेरेपिस्ट जी जेका तालीम आहे उन खां मुकमल करण खां पोइ उन्हनि खे डॉक्टर जो दर्जो बि ॾिनो वञे पियो। सो इहो बि ॾिसंदासीं त हिन वक़्तु फिज़ियोथेरेपी जी जेका फील्ड आहे उनजी इम्पोर्टेंस केतिरी आहे, उन कैरियर में उनजो रोल केतिरो आहे, ऐं गॾोगॾु मेडिकल साइंस में हिन जी केतिरी इम्पोर्टेंस आहे, हिन जो केतिरो रोल आहे। अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू करण लाइ मां पंहिंजे महिमान जो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां। मुंहिंजा अॼु जा महिमान आहिनि डॉक्टर जितेंद्र वलेचा। उन्हनि खां अॼु असां इहो पुछंदासीं त जेका फिज़ियोथेरेपी जी फील्ड आहे, इन फील्ड जो स्कोप केतिरो आहे, इन फील्ड में जेके स्टूडेंट्स या जेके शागिर्द इवन शागिर्दियाणियूं अचणु चाहिनि त उन्हनि खे केतिरो स्कोप मिली सघे थो, केतिरा चांसिस आहिनि फील्ड में हिन जे कमु करण जा, सर्विस स्ट्रक्चर कहिड़ो आहे हिन जो, ऐं गॾोगॾु मेडिकल साइंस में हिन जी इम्पोर्टेंस केतिरी आहे। डॉक्टर वलेचा, कॉन्ग्रेचुलेशन्स, तव्हां अॼु असांजा ग्रेजुएट DPD जा ग्रेजुएट आहियो ऐं असांजे प्रोग्राम में तव्हां महिमान आहियो। तव्हांखे भली कार था चऊं। थैंक यू सर, तव्हां असांखे हिन प्रोग्राम में इन्विटेशन ॾिनी, तव्हांजे लख महिरबानी तव्हांजी। एक्चुअली सर फिज़ियोथेरेपी फील्ड जेका आहे असांजी अॻे छा हूंदो, BS फिज़ियोथेरेपी हूंदो हो जेको 4 साल जो प्रोग्राम हूंदो। हाणे छा थियो आहे, उन फील्ड खे कन्वर्ट करे 5 साल जे प्रोग्राम में अची वियो आहे। छा हूंदो, BS बैचलर ऑफ साइंस हूंदो हुयो, हाणे छा थियो आहे, जे बैचलर ऑफ साइंस खां पोइ असां DPT जेको डॉक्टर ऑफ फिज़ियोथेरेपी में कोर्स असांजो थी वियो आहे, 5 इयर्स थी विया। उन खां पोइ अॻे छा हूंदो हुयो त बैचलर खां पोइ हाउस जॉब न हूंदी। हाणे असांजो जीअं डॉक्टर थी विया, BDS MBBS थी विया, BDS थी विया, ईअं ई DPT असांजो उनजो जीअं DPT जो 5 साल थींदो आहे, उन खां पोइ असांजो हाउस जॉब स्टार्ट थींदो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ छा थींदो आहे कि हाउस जॉब में असांजा डिफरेंस वार्ड्स हूंदा आहिनि, जंहिंमें असांजो वार्ड इवन प्लास्टिक सर्जरी थी वियो, बीड्स थी वियो, ऑर्थोपेडिक थी वियो, ICU थी वियो, रोटेशन में तव्हां हर शइ असांजी रोटेशन में असां उनखे हलाईंदा रहंदा आहियूं। पोइ ॿार जी 1 मंथ जी रोटेशन जे हिसाब सां असां मूव थींदा रहंदा आहिनि। ठीकु आहे। त इहो असांजे फिज़ियोथेरेपी जो मेन आहे। ठीकु आहे। हाणे इन जी स्कोप ऐं इन जी कैरियर जे हवाले सां त मां तव्हां सां प्रोग्राम में अॻिते हली गुफ़्तगू कंदुसि। मूंखे ॿुधायो त फिज़ियोथेरेपी जो जेको रोल आहे मेडिकल साइंस में उहो कहिड़ो आहे? ॾिसो, फिज़ियोथेरेपी सर इहा आहे त असांजो मेन रोल आहे। मां त इहे बि कॾहिं कॾहिं चवंदो आहियां, वी आर मोर देन डॉक्टर्स। बिकॉज़ ऑफ उनजो इहो आहे त मेन रीज़न त ॾिसो, असांखे अहिड़ियूं कंडीशन्स ईंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं तव्हां स्ट्रोक आहे फॉर एग्ज़ाम्पल, स्ट्रोक जो पेशेंट डॉक्टर त मेडिसिन ॾेई छॾींदा आहिनि, पोइ उनखे असांखे कहिड़ो रोल करिणो आहे उहो इहो आहे त असां पैसिवली एक्सरसाइज कराईंदा आहियूं, उनजी मूवमेंट कराईंदा आहियूं, हिकिड़े हिकिड़े जॉइंट जी अपर लिंग मथां खां वठी हेठि ताईं असांखे उनजी मूवमेंट कराइणी पवंदी आहे, उनजी पैप्सिली। ऐं थोरो हिनखे सिंपल कयां, स्ट्रोक मां मुराद आहे त फालिज फालिज थिए थो, हुनजी ट्रीटमेंट त ज़ाहिर डॉक्टर करे थो, पर हुनजी रिहेबिलिटेशन वरी फिज़ियोथेरेपी जी बिल्कुलु फिज़ियोथेरेपिस्ट जी ज़िम्मेदारी। ओके, हाणे उन फिज़ियोथेरेपी में तव्हां जेका रिहेबिलिटेशन कयो था उहा कहिड़े तरीक़े सां कंदा आहियो, कहिड़ा इंस्ट्रूमेंट तव्हांखे उन्हनि जी ज़रूरत पवंदी आहे, कहिड़े क़िस्म जी एक्सरसाइज तव्हां उन्हनि खे कराईंदा आहियो? ॾिसो, उन में असांजा इंस्ट्रूमेंट त इहो हूंदो आहे, असांजो EMS हूंदो आहे हिकिड़ो असांजो टूल आहे जंहिंखे असां टेंस चवंदा आहियूं,
जेको ट्रांसक्यूटर स्टिमुलेटर हूंदो आहे ओके पोइ उनखे छा कंदा आहियूं असां जेके बि ख़राबु इफेक्टेड एरिया हूंदी आहे ठीकु आहे उनखे खणी करे असां उनखे उहो टेंस लॻाईंदा आहियूं उनखां पोइ असां उनखे ट्रीट कंदा आहियूं उहो असांजो 10 to 15 मिनट्स जो टाइम पीरियड हूंदो आहे ओके जेको उहो हलाईंदो आहे उनजी मशीन जो उहो छा कंदो आहे पल्पेट कंदो आहे जस्ट लाइक मूवमेंट अॻे वॾा चवंदा हुया त तव्हां हिनखे पखी खारायो त उहो सेट थी वेंदो एग्ज़ैक्टली त हाणे उहा शइ ख़तमु थी चुकी आहे मतिलबु उहे स्टिग्मा ऐं मिथ्स जेके हुआ उहे हिन वक़्तु ख़तमु थी विया आहिनि हाणे टेक्निकली जेका मेडिकल साइंस तरक़ी कई आहे जी ऐं उन में हिन फील्ड जो जेको रोल आयो आहे उनजो इम्पोर्टेंस वधी वियो आहे बिल्कुलु ठीकु आहे यानी हाणे उहे मिथ्स ऐं उहे जेके स्टिग्मा हुआ उन्हनि खे हाणे ख़तमु कयो वियो आहे त भई फिलाणी शइ खाराइण सां हीउ ठीकु थी वेंदो फिलाणी शइ खाराइण सां हिन जा जेके ही उज़वा आहिनि जेके कमु करणु छॾे विया आहिनि उहे वधीक एग्ज़ैक्टली हाणे छा थी वियो आहे हाणे असांजे डिफरेंट टूल्स अची विया आहिनि ऐं डिफरेंस असांजो पहिरियों त मां इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त रिहेबिलिटेशन जेका शइ आहे न त उन में असांजी स्ट्रोक जे पेशेंट ते असांजी स्पीच बि लॉस थी वेंदी आहे ठीकु आहे जेको रिहेबिलिटेशन असांजो प्रोटोकॉल आहे त स्पीच लॉस जुड़ण जे करे कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम थी सघनि था उन सां गॾोगॾु ऑक्यूपेशनल थेरापी जेकी असांजी काई एक्टिविटी का फॉर एग्ज़ाम्पल अहिड़ा मिसाल आहिनि जीअं तव्हांखे असां स्ट्रोक जो पेशेंट न हूंदा सुम्हियो पियो हूंदा उनखे काई ख़बर न हूंदी आहे हुनखे इहो हूंदो आहे त मुंहिंजो हीउ पासो कमु ई नथो करे सही पोइ असां छा कंदा आहियूं उनजी पैसिवली मूवमेंट कराईंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं त हुनखे असां पैसिव कराए पोइ उनखे पाण खे चऊं त पाण कोशिशि कर जेतिरी कोशिशि कंदो ओतिरो उनजे लाइ फ़ाइदो हूंदो उनखां पोइ असां उनखे अहिड़ा टूल ॾेई छॾींदा आहियूं जेकी हुनजी डेली वेजिस ते हिनजी एक्टिविटी थींदी रहे ठीकु आहे मेन फिज़ियोथेरापी आहे अचूं पिया असां मस्कुलोस्केलेटल ते ठीकु मस्कुलोस्केलेटल शोल्डर जो अॼुकल्ह ॾाढो पेन वधी वियो आहे जंहिंखे असां फ्रोज़न शोल्डर चवंदा आहियूं सर्वाइकल जो पेन वधी वियो आहे लो बैक पेन जो असांखे ॾाढो प्रॉब्लम अची वियो आहे ठीकु आहे त हाणे ओल्ड एज प्रॉब्लम्स बि आहिनि पेन जेके ओल्ड एज जे करे पेन्स थियनि था मिसाल तव्हांजा जॉइंट्स पेन आहिनि ख़ासि तौर ते नी जॉइंट आहे या शोल्डर जॉइंट आहे उहे पेन्स पवनि था उन में बि हिन जो फिज़ियोथेरेपी जो रोल आहे यस बिल्कुलु उन में इहो आहे साईं मस्कुलोस्केलेटल जेके डिसऑर्डर्स थियनि था न 85% जेके असांजी पॉपुलेशन आहे जेकी पाकिस्तान में आहे जेको उन में असांजो नी पेन गोॾनि जो सूर जी वजह इहा आहे जो असां मोटाइप थुल्हे हुजण जे करे गोॾनि ते प्रेशर थो पए माण्हू चवंदा आहिनि न इहे पेर रुगो हलण लाइ हूंदा आहिनि जेके गोॾा आहिनि असांखे सॼो बॉडी जो वेट असांजो सॼो वज़न उहे संभाले वेठा आहिनि त उन में मुख़्तलिफ़ नमूने जूं नेरोइंग चेंजिस अची वञनि पियूं उन्हनि खे असांखे पोइ जॾहिं चवंदा आहिनि त जॾहिं 40+ थींदा यार असांजो हीउ सूरु वधी वियो उनजी वजह इहा आहे त असांखे पाण कोशिशि करणु घुरिजे डेली फिटनेस रखणु खपे पंहिंजी मोबिलिटी अहिड़ी रखणु खपे जो पाण अॻे छा हूंदो हुयो कमोड यूज़ न कंदा हुआसीं ईअं वेही रहंदा हुआसीं त उन वक़्त जूं उन टाइम जूं उहे शयूं हूंदियूं हुयूं हाणे असांखे एॾियूं डेफिशिएंसी वधी वियूं आहिनि जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजूं मैकेनिकल बि हूंदियूं आहिनि ऐं केमिकल बि हूंदियूं आहिनि त असांजी केमिकल में जीअं डेफिशिएंसी ऑफ दी विटामिन डी ठीकु असां उस जो ॾाढो ख़तमु करे छॾियो आहे मिक़दार असां उस न वठंदा आहियूं सनलाइट आहे उनखे असां ख़तमु करे चुका आहियूं छा आहे असां सेडेंटरी लाइफ स्टाइल में हलिया विया आहियूं माना असां अॻे छा हूंदो साइकिल यूज़ कंदा हुआसीं असांजी एक्टिविटी थींदी रहंदी हाणे उनखे बंदि करे असां बेक अची विया आहियूं असांखे उस बि न खपे कैल्शियम बि न हुजे बाक़ी इहे प्रॉब्लम असांजी लाइफ में जाम सारा मौजूदु अची सही यानी असांजी जेका लाइफ आहे उहा सेडेंटरी लाइफ थी सेडेंटरी लाइफ असां मोबिलिटी खे एक्सरसाइज़ खे पंहिंजी ज़िंदगीअ मां कढी छॾियो आहे ऐं उन्हनि जे कढण जे करे इहे सारा मामलात असांजे पेश अचनि था जेकॾहिं इहा कंटिन्यूटी हुजे त शायदि इहे मामला कॾहिं न ईंदा कॾहिं न अचनि त हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी लाइफ आहे त पोइ इन में इहे जेके तव्हांजा टूल्स आहिनि उहे केतिरो इम्पोर्टेंट आहिनि जेके टूल्स तव्हां रखो था साईं पहिरियों त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजो टूल असांजो हुनखे गाइडलाइन आहे ठीकु आहे जीअं फॉर एग्ज़ाम्पल असांजे कोई पेशेंट आयो असां हुनखे चवंदा आहियूं बाबा पहिरियों त तव्हां पंहिंजो पोस्चर सही रखो तव्हांजो पोस्चर सही आहे त तव्हांजी लाइफ स्टाइल माना तव्हांजो बहितरु रहंदो ज़िंदगीअ जो गुज़ारण जो तरीक़ो कीअं गुज़ारिजे असां फॉर एग्ज़ाम्पल का शइ खणंदा आहियूं न असांखे ख़बर न हूंदी आहे असां हेठि झुकी करे ईअं वञी करे मथे खणंदा आहियूं पर इहा ख़बर ई न आहे त असांजा पोयां जेके मसल आहिनि लिगामेंट आहिनि असांजा लॉस था थियनि पिया त उहे पाण में जॾहिं बि प्रॉब्लम्स थींदा आहिनि त उन जी वजह सां असांजो पोस्चर मतिलबु गेम सॼी पोस्चर जी आहे माना
ज़िंदगी गुज़ारिजे कीअं, उथिजे कीअं, अगरि बेड ते सुम्ही पियो त उनखे उथारिजे कीअं। आम तौर अॼुकल्ह जे दौर में सही इहो थी वियो आहे त मोबाइल यूज़। एग्ज़ैक्टली, तव्हां हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। हिकिड़ो त मोबाइल जे यूज़ जी, प्लस ॿियो वेट असांजो जेको ख़ासि तौर ते ॿार स्कूल्स में वञनि था, ऐं बैग्स खणी, एतिरी हेवी बैग खणी स्कूल में वञनि था, एतिरो वॾो वज़न खणी पंहिंजी बॉडी जे मथां वञनि था, त इन जो इफ़ेक्ट उन्हनि ॿारनि ते कहिड़ो थी सघे थो, ऐं उन खां बचण जे लाइ छा करणु खपे। ज़ाहिर आहे त जेतोणीकि असां वटि टूल्स मौजूदु आहिनि, पर हाणे इहो ज़रूरी न आहे त उन्हनि खे इहो वज़न खणाइजे ऐं पोइ इहे टूल्स इस्तेमालु कजनि। मूंखे हिकिड़ी नंढी ब्रेक वठणी आहे, ब्रेक वठणी आहे। ब्रेक खां पोइ मोटंदासीं त हिन ते गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, असांजी गुफ़्तगू हिन नए टॉपिक जे हवाले सां जारी आहे। ब्रेक खां पोइ मोटंदासीं त हिन ते वधीक गुफ़्तगू कंदासीं। मोटूं था साईअ खां पोइ। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं, ऐं असां सां गॾु आहिनि डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी डॉक्टर जितेंद्र। पाण गुफ़्तगू कईसीं पे फिजियोथेरेपी जी, त फिजियोथेरेपी जो रोल छा आहे। पर हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त तव्हां जेका तालीम हासिलु कयो था उन में ज़ाहिर त फिजियोथेरेपी जो हिकिड़ो इम्पॉर्टेंट रोल पंहिंजी जाइ ते त मौजूदु आहे, प्लस जेको पॉस्चर आहे असांजो सोसाइटीअ में, उन ते बि तव्हांखे यानी स्टडी हूंदी, ऐं उन पॉस्चरल जेको असांजो आहे उन ते जेकॾहिं कोई ग़लति कोई थी थो वञे, पॉस्चर ग़लति थी थो वञे त असांजे बॉडी ते कहिड़ा असरात पवनि था। प्लस इहो बि आउं तव्हांखे पुछंदुसि त असांजा जेके ॿार स्कूल गोइंग जेके किड्स आहिनि, उहे हेॾी सारी वज़न वारी बैग पंहिंजे पुठीअ ते खणी निकिरनि था, त उन्हनि जे पॉस्चर ते अॻिते हली कहिड़ा असरात थी सघनि था। बिल्कुलु सही। मूंखे ॾाढो क्वेश्चन मुंहिंजे लाइ लाइफ लाइ ॾाढो इम्पॉर्टेंट हो। एक्चुअली सर छा आहे त पॉस्चर जो मेन पॉस्चर ते बाजूं जेको असांजो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको असां उथण जो तरीक़ो, सही, असां छा कंदा आहियूं, जीअं ई निंड मां उथंदा आहियूं न, असां हिकदमि झटको ॾेई उथी वेही रहंदा आहियूं। त उन झटके मां असांजा अहिड़ा प्रॉब्लम्स थींदा आहिनि जेके असांजी लोअर बैक में प्रॉब्लम। जितेंद्र, असां सां गॾु कॉलर ऑनलाइन आहिनि, ऐं उन्हनि जी कॉल असीं वठी था वठूं। रिलेटेड आहे इहो कॉलर असांजे हिन टॉपिक जो, ठीकु आहे। त उनजी कॉल वठी था ॾिसूं, ऐं हिन खे तव्हां कहिड़ी एडवाइस कंदव इहो बि ॾिसी था वठूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। केर साहब, किथां था ॻाल्हायो? साईं, असां नूर हसन दर्स ॻाल्हायां थो, हसन दर्स जे ॻोठ खां मशाक होती। भलीकार, तव्हांखे प्रोग्राम में था चऊं। दर साहब, छा सवाल कंदव डॉक्टर साहब खां? साईं, डॉक्टर साहब इंसुलिन जे बारे में पुछूं था। इंसुलिन लॻायूं था, शुगर जा मरीज़ आहियूं, 250 शुगर आहे असांजी, ऐं असांजा पुटा ऐं जेको जिस्म सॼो सख़्तु थी वियो आहे, ऐं कंधे में बि सूरु आहे, पुठनि में बि सूरु आहे, ऐं राति जो सुम्हूं था त सही माना में निंड बि कोन थी अचे। जी, इन लाइ सवाल करणु आयो। ठीकु आहे दर साहब, ठीकु आहे। तव्हांजे सवाल खे मां वरी दोहराए थो छॾियां। दर साहब आहिनि, प्रॉब्लम हिननि खे थिए डायबिटिक आहिनि, ऐं पुठीअ में हिननि खे तमामु घणी शदीद तकलीफ़ थिए थी। पाण कॉल ड्रॉप थी वई आहे, इहो मां पुछी न सघियो आहियां उन्हनि जी हिस्ट्री में त उन्हनि खे शुगर केतिरी रहे थी, शुगर जे लाइ छा था इस्तेमालु कनि, पर हू चवंदा त शुगर जी करे उनखे आरज़ू त आहे, पर उनजे करे उन्हनि जी जेका पठा या पुठी में ख़ासि तौर ते तमामु घणी तकलीफ़ आहिनि। एक्चुअली साईं छा आहे त ॾिसो, असांजो पहिरियों त हुनखे असांखे हिस्ट्री वठंदा आहियूं, केरु बि हुजे हुनजी हिस्ट्री जी असांखे ख़बर हुजे। फॉर एक्ज़ाम्पल, हिन ॿुधायो त मूंखे डायबिटिक आहे, पहिरियों त हुनखे कंट्रोल करणो खपे। इनखे कंट्रोल, ऐं प्लस में ब्लड प्रेशर, हाइपर टेंशन आहे, इन्हनि शयुनि खे कंट्रोल। बिकॉज इहे शयूं कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी स्ट्रेस जी वजह सां बि थी वेंदियूं आहिनि। हाणे साईं खे इहो प्रॉब्लम रहे थो त साईं खे इहो करणु खपे त पाण फस्ट ऑफ ऑल इन जो हॉट पैक, इनखे गरमाइश, जेका गरमाइश हुनखे ॾींदो न, त उनजा जेके पठा आहिनि न, छाहे फस्ट एड असां इहो ई ॾेई सघूं था जेसि ताईं असां फिज़िकल नथा ॾिसी सघूं। त तव्हां हुनखे गरमाइश ॾियो। गरमाइश खां पोइ तव्हां स्ट्रेचिंग एक्सरसाइज़ कयो, वर्जिश कयो। उहे वर्जिश इहे हुजनि त तव्हां वॉक कयो। अगरि वॉक में हलण में सूरु अचे पोइ त हुनजी तव्हां हल्की फुल्की एक्टिविटी कयो। जिते बि तव्हांखे पठे में सूरु पए त उन ते उते ई तव्हांखे 10 खां 15 मिंट गरमाइश होल्ड करे उते रखी छॾियो, ताकी उहे तव्हांजा पठा रिलैक्स थी वेंदा। नंबर 2 त मेन रीज़न इहो आहे त असांजी विटामिन डी, तव्हांखे मां पहिरियों बि ॿुधायो हुयो त हाणे वरी ॿुधाईंदो हलां,
त असांजी जेका पॉपुलेशन आहे उनजी उनजी मेजॉरिटी मेजॉरिटी विटामिन डी जी डेफिशिएंट, जेकी असां उस इहा न आहे की तव्हां घुमो उहा उस लॻे, उहा न, उस उहा हुजणु खपे जेके कुदरत जे निज़ाम आहे असांजो, जेको सुबुह जो सिजु उभरे थो वेंदे 8-9 ताईं, उहो तव्हां उन ते वेही रहो। उन जे तव्हांखे जेके बॉडी में शुआ इन था थियनि ऐं जेके वञनि था त उहे जेके असांजी बॉडी लाइ ॾाढा फ़ाइदेमंद हूंदा आहिनि, जेके मां तव्हांखे ॿुधाईंदो वञुमि त तव्हां गरमाइश रखो त उहे शायदि तव्हांखे उन मां मिलंदा, उन में तव्हांखे वधीक बहितर हूंदो उन लाइ। ठीकु आहे, इहो इहा विटामिन डी जो मेजर जेका डेफिशिएंसी आहे इनखे उहो उनखे सोर्स उहो कंप्लीट करे। ठीकु आहे। अच्छा, हाणे सवाल इहो थो पैदा थिए त तव्हां जेका शइ ॿुधायो पिया त हीट बॉडी खे ॾियणु, मिसाल जेकॾहिं पेन आहे त उनखे हीट ॾियणु कहिड़े क़िस्म जी हीट, कहिड़े तरीक़े सां, उन जा के टूल्स आहिनि, कोई इंस्ट्रूमेंट आहिनि? मिसाल मूंखे हिकिड़ी शइ जी त ख़बर आहे त हिकिड़ो त हीटिंग पैड हूंदो, पैड अचे थो, जी बिल्कुलु, उहो अचे थो। उन खां अलावा जेकॾहिं उहो अफोर्ड नथो करे सघे माण्हू, बिल्कुलु, त पंहिंजी बॉडी खे कहिड़े तरीक़े सां हीटअप करे सघे? ॾिसो, हीट में असांखे डिफरेंट टूल आहिनि जेके तव्हांखे घर में बि मौजूदु हूंदा आहिनि। काई बि पाणीअ जी बॉटल खणो, सही, चाहे बोतल जी हुजे, उन में तव्हां गरम पाणी भरे करे उनखे तव्हां विझो, उनखे बंदि करे तव्हां कोई बि कपिड़ो रखी उन जॻह ते 10 खां 15 मिंट करे होल्ड करे रखी छॾियो। ठीकु आहे। अगरि उहा बि शइ तव्हांखे अॻे हूंदियूं कचूं सिरूं, सही, जेके सिर हूंदी कची, उनखे पचाइबो, उनखे पचायल, उहा तव्हांजे ॻोठनि में त मौजूदु हूंदी, स्टिल हाणे बि मौजूदु हूंदी। उनखे तव्हां छा कयो, उनखे तव्हां उस ते रखी छॾियो, उस ते रखी करे उनखे तव्हां बैग ते पोयां रखी छॾियो, जिते बि पेन आहे, सूर आहे, उनखे 10 खां 15 मिंट, हिन जो टाइम ड्यूरेशन आहे 10 खां 15 मिंट तव्हांजो सूर ख़तमु थींदो। सूर जो मतिलबु इहे जेके पठा सख़्तु थियल आहिनि उन्हनि खे रिलैक्स करे छॾींदा। ठीकु आहे। पर इहो हिकिड़े ॾींहं लाइ न आहे। फिज़ियोथेरेपी हिकु 1 डे ट्रीटमेंट न आहे असांजी, इहा लॉन्ग टाइम ट्रीटमेंट आहे। तव्हां कम अज़ कम तव्हांखे 1 वीक खां पेन मैनेजमेंट, वैसे असां 1 to 3 डेज़ असांजे पेन मैनेज में लॻंदो आहे। ठीकु आहे। आफ्टर उनजी असां रेंज ते कमु कंदा आहियूं, उन खां पोइ असां स्ट्रेंथ ते कमु कंदा आहियूं। ठीकु आहे। असांजो फिज़ियोथेरेपी जो मेन इहो मक़सदु आहे। हाणे सुवाल वरी पंहिंजो उते अध में रहिजी वियो त ॿार जेके इहो जेको वज़न खणनि था उन जे पॉस्चर ते या उन्हनि जी बॉडी ते इन वज़न जो कहिड़ो अॻिते हली इफेक्ट थी सघे थो, ऐं इन खां कहिड़े तरीक़े सां असां हिनखे अवॉइड करे सघूं था? ॾिसो साईं, मां पहिरियां बर्स कयो ॿारनि जो जेको मेन प्रॉब्लम आहे, जेको स्कूल में मूंखे सम्झ में ॻाल्हि ईंदी आहे त एतिरो वेट छाजे लाइ असांजा स्कूल वारा हुनखे, चलो ठीकु आहे तव्हांजा क्लासिस हिकु डे मतिलबु 6 वीक्स असांजा क्लासिस हलनि पिया, त हुनखे एॾो वज़न ॾेई करे तव्हां ॿार जो ॾिठी आहे पोज़ीशन, तव्हांजो हीअं फॉरवर्ड पोस्चर थी वेंदो आहे, मतिलबु उनजी वजह सां तव्हांजो एॾो हेवी आहे। मुंहिंजे नज़र में इहो 100% रॉन्ग पोज़ीशन आहे। ठीकु आहे। तव्हां उनखे अहिड़ा प्रोग्राम ॿुधायो जेके उन हिसाब जा सब्जेक्ट वाइज़ उहो पंहिंजा बुक्स खणी वञनि। एक्चुअली छा आहे त असांजो हिन मुल्क में अहिड़ो डिसएडवांटेज आहे जो हिकिड़ी शइ तव्हां क्लास में ॾियो पिया, उन सां गॾोगॾु प्लस में तव्हां ॿिया बुक्स गॾु करे पिया छॾियो, त तव्हां पीरियड वाइज़ तव्हां अगरि रखंदव न, इहो असांजो लोड शिफ्ट थी वेंदो। ठीकु आहे। हाणे इहो त थियो उनजी उनजा उपाउ, उनजे प्रिकॉशन्स कहिड़े तरीक़े सां असीं वठी सघूं था ताकी ॿार एतिरो वज़न न खणनि। पर जेकॾहिं ॿार वज़न खणनि पिया त उन वज़न खणण सां अॻिते हली उन्हनि जी बॉडी ते कहिड़ा असरात थी सघनि था, उनजे बोन्स ते, उनजे सॉफ्ट टिश्यूज़ ते कहिड़ा असरात थी सघनि? साईं, नंबर 1 त पहिरियों त हिनखे बैक प्रॉब्लम ॾाढो माना मिंट हुननि खे अटैक कंदो, बैक प्रॉब्लम। ॾिसो, तव्हां हुनखे थेलो खणाईंदव, सर्वाइकल ख़राबु थी वेंदो, हुनजा शोल्डर ख़राबु थी वेंदा, अपट ऐं असांजा कंध जा जेके बि मसल उहे वीक थी वेंदा। छाजे करे? ॾिसो, बैग जो जेको वेट आहे उन हिसाब सां पूरी असांजी बॉडी इफेक्ट थिए थी। अॻे ई ॿार जी छा एज हूंदी आहे 6, 7, 10 ताईं, उनजो जॾहिं वेट हूंदो आहे न, उन में एॾा प्रॉब्लम्स था अचनि। मां त इहो ई चवंदुमि त काइंडली तव्हां इनखे ख़ासि करे ख़्यालु कयो ऐं तव्हां अवेयरनेस प्रोग्राम ॾियो। त मां अॼु इहो ई प्रोग्राम चवां थो त तव्हां स्कूलनि खे बि रोके सघो, तव्हां इनखे जेतिरो थी सघे ख़ासि ॿारनि जो ख़्यालु कयो ऐं अवेयरनेस प्रोग्राम ॾियो तव्हां स्कूलनि में, त इहे वेट न खणाइनि एतिरो। ठीकु आहे। जितेंद्र, वरी असां सां हिकिड़ो कॉलर आहिनि, उन्हनि जी कॉल वठूं था, उन्हनि खे ॾिसूं था त छा। ठीकु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। बाबा, आउं तव्हांजी कॉल वापसि वठां थो, ऐं तव्हांजी थोरी देरि में कॉल वापसि, थोरो को टेक्निकल प्रॉब्लम आहे, तव्हांजी कम्युनिकेशन, असांजी कम्युनिकेशन कुझु बहितर न आहे, मां तव्हांजी कॉल वठां थो। हेलो, हा,
पाण हिननि जी कॉल वठूं था, थोरो टेक्निकल प्रॉब्लम पियो थिए, हुननि जी आवाज़ ऐं कम्युनिकेशन बहितर कोन पई थी सघे। कॉल वठंदासीं ताकी असां कम्युनिकेट बहितर तरीक़े सां करे सघूं। तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयो त इन हवाले सां जेकॾहिं इहे ॿार इन्हनि जी पोज़ीशन ख़राब थी थिए त उन्हनि जी हाइट, उन्हनि जे पॉस्चर या उन्हनि जी फिज़िक ते कहिड़ा असरात थी सघनि था? साईं ॾिसो, हाइट त इहो आहे त अहिड़ा असांजा प्रॉब्लम बि आहिनि जेके असांजा जेके नंढे कद वारा माण्हू ठीकु आहे, लाज़मी आहे। हिकिड़ो जीअं ॿारु ॼमंदो आहे न, चवंदा आहिनि असां उनजो मथे सिधे करण लाइ हुनखे सिधो हुन ते सुम्हारियूं, सही साइड कंदासीं त उहो पासो ख़राबु थी वेंदो। सही, ईअं ई असांजो वेट आहे। तव्हां नंढे ॿार खे एॾो स्कूल जो वज़न ॾींदव, बैग ॾींदव, त लाज़मी आहे हुनजी हिकिड़ो त हाइट ते इफेक्ट पवंदो ऐं नंबर 2 हुनजी बैक ते प्रॉब्लम थींदो। त ख़ासि करे असांखे इहो ख़्यालु करणु खपे त अॼुकल्ह वैसे ई असांजी जेका प्रॉब्लम्स आहिनि, मोस्ट कॉमन प्रॉब्लम आहे लो बैक पेन जो, त इहो जेको डिस्क प्रॉब्लम थी सघे थो पॉसिबल आहिनि इहे शयूं। त ख़ासि करे इन करे असां पंहिंजे इन बैग्स खे अवॉइड करणु खपे, इन वज़न खे। अच्छा, हाणे इहो जेको लो बैक पेन तव्हां चओ था त इहो अदरवाइज़ कहिड़ी रीजन आहे ख़ासि तौर ते बॉडी जी जिते ख़ासि करे इहो पेन थिए थो? यानी ॾिसो त सर्वाइकल खां वठी इहो पेन त शुरू थिए थो, कहिड़ी बॉडी जो पार्ट आहे सर्वाइकल खां वठी पंहिंजो कॉक्सिक्स ताईं त उते जेको आहे सो पेन थिए थो? साईं इहो ईअं आहे की तव्हां जेको असांजो हेठे में हेठियों मतिलबु पुठी खां हेठि आयासीं, ठीकु आहे, उन लंबर ताईं, लंबर रीजन ते आयासीं। लंबर खां पोइ जिते असांजो L1, L2, L3, L5, S1, S2 ताईं, इन्हनि ते असां ते मेन जेको प्रॉब्लम अॼुकल्ह असांखे अचे थो इन्हनि रीजन में थो अचे। इन सां गॾोगॾु प्लस तव्हां ॿुधो हूंदो कुन रग जो सूरु, सही, तव्हांजो उहो बि उन में एड थियल आहे। त तव्हांजो पोस्चर ख़राबु आहे, तव्हांजी लॉन्ग सिटिंग आहे, त उन में बि इहे शयूं पॉसिबल आहिनि। माण्हू चवंदा आहिनि यार कुन रग जो सूरु आहे, बसि तव्हां हिनखे हीअ शइ खाराए छॾियो ठीकु थी वेंदो। एक्चुअली छा आहे त इहो मेन डिस्क सां कनेक्टेड आहे, जेको L4, L5, S1 सां मुश्तमिल आहे। त उनखे असांखे इहे शयूं करणु खपनि त असांजी पोस्चर जो ख़्यालु करणु खपे, उथण जो, वेहण जो, सुम्हण जो, का शइ खणण जो असांखे तरीक़ेकार ख़बर हुजणु खपे। ठीकु आहे। जॾहिं इहे शयूं प्रॉब्लम अची था वञनि न, पोइ माण्हू छा कंदा आहिनि, चवंदा आहिनि टैबलेट था खाऊं। टैबलेट त खाधी, हुनजी रेंज त इम्प्रूवमेंट न थी, हुन जस्ट पेन मैनेज थी वेंदो। आख़िरीकार इहो कंडीशन थींदी आहे त पोइ आख़िर में असांखे फिज़ियोथेरेपी ॾींदा आहिनि त बाबा हाणे छा करिणो आहे। फिज़ियोथेरेपी में मां इहा सजेस्ट कंदुमि, तव्हांखे कॾहिं बि कुन रग जो सूरु थिए, जंहिंखे असां इंग्लिश में शैटिका पेन चवंदा आहियूं, तव्हांखे फौरी तौरु फिज़ियोथेरेपी रिकमेंडेशन ॾियणु खपे, हलियो अचे। उनजी रेंज ते बि कमु कबो, 1 खां 3 ॾींहंनि ताईं सूर खे कंट्रोल करिणो पवंदो, 3 ॾींहंनि खां पोइ उनजी रेंज ते कमु कंदो, आफ्टर उनजी स्ट्रेंथ ते कमु करिणो पवंदो। ठीकु आहे। त इहो ख़ासि करे माण्हुनि खे ख़्यालु करणु खपे। ठीकु आहे। हिकिड़ो जितेंद्र, हिकिड़ो इम्पॉर्टेंट जेको इशू हिन वक़्तु असांजी सोसाइटी में आहे, जेको असांखे नज़र अचे पियो, उहो आहे यूज़ ऑफ मोबाइल। ऐं मोबाइल खे यूज़ करण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, यानी तव्हां लेटी बि कयो था, वेही बि कयो था, सुम्ही बि कयो था, हलंदे बि कयो था। त इन मोबाइल जे यूज़ सां असांजे जेको पॉस्चर आहे या असांजा जेके सर्वाइकल रीजन या इवन जेके लो बैक पेन जे जेके रीज़न थियनि था, उहे केतिरा सीरियस थी सघनि था ऐं इन खां असां पंहिंजे इन सोसाइटी जे माण्हुनि खे कीअं बचाए सघूं था, इन ते तव्हां सां गुफ़्तगू कंदुसि पर हिकिड़ी साई खां पोइ। ॿियो प्रोग्राम में वरी हिकिड़ी नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे। साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां अॼु गुफ़्तगू कयूं पिया फिज़ियोथेरेपी उहा फील्ड आहे जेका ख़ासि तौर ते पेन मैनेजमेंट या स्पाज़म जी सूरत में हेल्पफुल असांजे लाइ आहे। असांजा अॼु जा महिमान आहिनि डॉक्टर जितेंद्र। डॉक्टर जितेंद्र, ब्रेक खां पहिरीं जीअं मां तव्हांखे पुछो त असां वटि हिन वक़्तु जेको मोबाइल जो यूज़ आहे, जंहिंमें नंढड़नि ॿारनि खां वठी वॾी एज जा सभु असां इन में मशगूल हूंदा आहियूं त असां मोबाइल ते वेही गेम्स खेॾूं या उनखे कंटिन्यू उन जा वीडियोस ॾिसूं या फेसबुक ते उनखे इस्तेमालु कयूं। त इन खे इस्तेमालु करण सां असांजी जेको पॉस्चर आहे उहो कहिड़ो हुजणु घुरिजे, नंबर 1। पर जंहिं पॉस्चर में असां इहे सभु शयूं इस्तेमालु कयूं था, इन सां असांजे बॉडी या असांजे मसल्स या असांजे जेको स्केलेटन आहे उन ते कहिड़ा असरात पइजी सघनि था?
साईं इहो ॾाढो इम्पोर्टेंट आहे, बिल्कुलु, छाकाणि very त असांजे important. सोसाइटी खे ख़बर मुआशरे हुजणु में इहे घुरिजे शयूं ॾाढियूं जेके ख़ासि तौर ते असांजा ॿार नंढी उमिरि वारा ॿार जेको कंटिन्यूअसली गेम्स पबजी वग़ैरह मुख़्तलिफ़ गेम्स, असां कंहिं गेम जो नालो नथा वठूं पर मुख़्तलिफ़ गेम्स जेके खेॾनि था, टिकटॉक ते वेठा आहिनि या मुसलसल उन जो यूज़ कनि पिया ऐं यानी कॾहिं को सुता पिया आहिनि, कॾहिं को लेटिया पिया आहिनि, कॾहिं कंहिं पोज़ीशन में आहिनि, त उन सां कहिड़ा ख़राबु असर पइजी सघनि था। बिल्कुलु सर, इहो ॾाढो सुठो क्वेश्चन आहे। एक्चुअली इन क्वेश्चन लाइ मुंहिंजो हिकिड़ो इन ते आर्टिकल पब्लिश थियल आहे। ठीकु, गुड। त उहे शयूं मतिलबु स्मार्ट फ़ोन उहे जेके तव्हांजा लैपटॉप्स थी विया, कंप्यूटर थी विया, टीवी थी वई ऐं मोबाइल्स थी, ठीकु आहे, मतिलबु स्मार्ट फ़ोन्स असां तॾहिं इन जो नालो ॾिनो। ठीकु आहे, त मोबाइल उहा शइ आहे त तव्हां जॾहिं बि यूज़ कंदा आहियो, तव्हांजो उहा ई ॻाल्हि थी वई त तव्हांजो जेको पोस्चर आहे उहो असां छा कंदा आहियूं, केॾी महिल बि ईंदी कॉल, हिकिड़ो त असांजो हेड हीअं हूंदो ऐं असांजो पोस्चर त तव्हांखे मां ॿुधाईंदो त असांजो रॉन्ग पोस्चर, मतिलबु असांजो फॉरवर्ड हेड थी वेंदो ऐं हीअ पोज़ीशन थी वई। जा असां कॉल खां अलावा जॾहिं बि मोबाइल यूज़ कंदा आहियूं त मोबाइल यूज़ करण जा असांजा तरीक़ेकार हूंदा आहिनि, असांजो फॉरवर्ड हेड हलियो वेंदो आहे। ठीकु आहे, फॉरवर्ड हेड वञण खां पोइ तव्हां फॉर एग्ज़ाम्पल, मुंहिंजो इहो सुवालु आहे त ॾींहं में तव्हां केतिरो टाइम मोबाइल यूज़ करे सघो था? सही, मुंहिंजो व्यूअर्स खां सुवालु इहो आहे। सही, फॉर एग्ज़ाम्पल कोई बि 4 खां 5 खां 8 कलाक, तव्हांजी 8 कलाक में इहा पोज़ीशन 24 आवर्स में इहा पोज़ीशन रहे थी, त उनखे जॾहिं बि असां यूज़ कयूं पिया त उहे असांजे छा पोइ थिए, फॉरवर्ड हेड जी वजह सां असांजा जेके अपर टेविचस मसल आहिनि उहे असांजा छिकजनि पिया ऐं असांजी कंध वारी जॻह ते प्रेशर पियो अचे। यानी हिकिड़ो त स्ट्रेच आहे, ॿियो प्रेशर बि आहे। हा, उन सां गॾोगॾु स्ट्रेस, इहे सभु गॾिजी करे असांखे स्पाज़म ठाहींदा आहिनि। उन जी वजह खां पोइ असांखे छा थींदो आहे, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लम अची था, नर्व प्रॉब्लम थी वेंदा आहिनि। असांजे चवंदा आहिनि त बाबा असांजे जॾहिं पेशेंट हूंदा पोइ चवंदो आहे यार असांखे हितां पेन अचे पोइ हितां खां असांजो हथनि में सुन था थियनि पिया। ठीकु आहे, पोइ हुनजे सुन थियण जी वजह छा हूंदियूं आहिनि, हिकिड़ो त असां इग्नोर कंदा आहियूं, बाबा पोस्चर खे असां सफ़ा इग्नोर करे छॾींदा आहियूं, बाबा हीउ ठीकु आहे हले थो पियो कमकार। पोइ छा थींदो आहे, जॾहिं इहा स्टेज अची वेंदी आहे त नर्व जी, त पोइ असां ॾे उहो पेशेंट अची वेंदो आहे। पोइ उन जे लाइ इहो असांखे थियणो पवंदो आहे त तव्हांखे मां ॿुधायुमि टेंस असां यूज़ कंदा आहियूं। सही, त टेंस असां लॻाईंदा आहियूं, इहो बि असांजो 10 to 15 मिनट्स जो असांजो ड्यूरेशन टाइम हूंदो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ उन जी असां मोबिलाइज़ेशन कराईंदा आहियूं, त उन जो असांजो 1 to 3 डेज़ उनखे पेन मैनेज कराईंदा आहियूं। उन में असांजा ग्रेड हूंदा आहिनि। एज़ अ फिज़ियोथेरेपिस्ट त उनखे ग्रेड 1 ऐं 2 में पेन मैनेजमेंट कंदा आहियूं, ठीकु आहे, ताकी उनजो पेन में उन खां पोइ असांखे त उन जी रेंज ते कमु करिणो पवंदो आहे। जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुदरत जे तरफ़ां जे मां चवंदुमि त ख़ुदा पाक असांखे गिफ्ट ॾिनी आहे न, उहा निमाज़ आहे। अल्हम्दुलिल्लाह, निमाज़ उहा शइ आहे जेका असां पूरी बॉडी मथे खां वठी असांजे पेर ताईं असांजी पूरी बॉडी जी मूवमेंट जेका आहे सही, उहा असांजी फ्लैक्स बि थिए पई, सही, एक्सटेंशन बि थिए पई, माना तव्हांजो छा थियो, ॿई मूवमेंट में असांखे कमु कनि पियूं। ठीकु आहे। ॾिसो इन में त इहा न सिर्फ़ु इहा मूवमेंट आहे जेका पूरी बॉडी मूव करे थी, बल्कि असांजे बॉडी जे उन्हनि पार्ट्स खे ब्लड जी सप्लाई थी वञे जेके घणो करे जिन जी सप्लाई अदरवाइज़ घटि आहे, जेकी न थियणु खपे उन्हनि जी बि असांजी मूवमेंट ऐं ब्लड जी सर्कुलेशन असांजी वधी थी वञे। सो निमाज़ जे लाइ त जेतिरो ॻाल्हाइबो उन जे फ़ाइदनि ते ॻाल्हाइबो ओतिरो घटि आहे। बिल्कुलु। पर हाणे सुवालु वरी इहो थो पैदा थिए त छाकाणि त जेके ॿार असांजा ख़ासि तौर ते नंढी उमिरि जा ॿार जेको इहो मोबाइल जो यूज़ कनि था, त केतिरे अरसे में ऐं केतिरी देरि यूज़ करण खां पोइ इहे प्रॉब्लम उनखे शुरू थी सघनि था? साईं, पहिरियों त मां इहो ई चवंदुमि त कोशिशि करे मोबाइल खे अवॉइड करायो। ठीकु आहे, इहा शइ मोबाइल इन एज में जेका असांजी माना 10 to 15 18 ईयर्स ताईं न इन मोबाइल खे अवॉइड करणु खपे। ठीकु आहे, अगरि ॾियो था त तव्हांजो चवनि था अॼुकल्ह जे ॿारनि में इहा शइ आहे त बाबा हिन खां सवाइ मानी न पोइ खाए, सही, ठीकु आहे, तव्हां उन टाइम ते इहा शइ मोबाइल यूज़ करे सघो था। एतिरे टाइम ॾियण खां पोइ इन ॿार खे ॾाढा प्रॉब्लम थी सघनि था। मस्के ॾिसो न, मां तव्हांखे अॻु में बि इहो अर्ज़ु कयुमि त असांजा जेके बि बॉडी में चेंजिस कहिड़ा पिया अचनि, त सर्वाइकल पियो अचे, बैक पियो अचे, सर्वाइकल जे गॾोगॾु शोल्डर पिया इन्वॉल्व थियनि। मतिलबु हाणे इहो असां चई सघूं था त इहा यंग एज इन में ॿारनि में न आहे। इहो अॼुकल्ह जेके असांजा पोड़ा आहिनि, जेके 50-60 साल खां रिटायर थियनि, उहे छा था कनि, लेटिया पिया आहिनि, 2-2 3 तकिया रखी करे उहे टीवी पिया ॾिसनि। इहे शयूं स्मार्ट शयुनि में मौजूदु आहिनि। तव्हां मोबाइल चओ, टीवी चओ, लैपटॉप चओ, इहो बि ग़लति पोज़ीशन आहे असांजी।
त हिननि खे मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे त कोशिशि करे तव्हां टीवी जो अहिड़ो सिस्टम रखो, मोबाइल जो अहिड़ो सिस्टम रखो, पंहिंजी तव्हां नक ताईं खणी अचो, नोज़ ताईं खणी अचो, ताकि तव्हांखे उहा पोज़ीशन न रखणु खपे जो तव्हां हेठि हीअं कयो पोज़ीशन। ठीकु आहे, यानी तव्हांजो टिल्ट न हुजणु खपे, तव्हांजो फॉरवर्ड हेड न वञे बिल्कुलु। राइट, त ताकि उहो स्ट्रेच ऐं प्रेशर जेको आहे उहो तव्हांजो हा नॉर्मल हुजणु खपे। त इहो ई से गेम आहे पोस्टर जी, माना पोस्टर तव्हांजो सुठो आहे त तव्हांखे कोई प्रॉब्लम न, अगरि पोस्टर ख़राबु आहे त मेनी डिसऑर्डर। हाणे जितेंद्र सवाल इहो थो पैदा थिए त जेकॾहिं इन क़िस्म जो प्रॉब्लम कंहिंखे थी थो वञे, चाहे उहो स्पाज़्म आहे, चाहे पेन आहे, या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स थी था वञनि, इन्हनि सभिनी शयुनि जे करे, त तव्हांजी जेका इहा फील्ड आहे फिज़ियोथेरेपी, उन में उहा केतिरे हद ताईं ऐं केतिरे अरसे ताईं उन जे लाइ मददगार साबित थी सघे थी? ॾिसो साईं, मां तव्हांखे इहो अर्ज़ु कयां त असांजी जेका फील्ड आहे फिज़ियोथेरेपी, मां तव्हांखे अॻे बि अर्ज़ु कयो हुयो त इहो असांजी विदाउट मेडिसन ट्रीटमेंट आहे। सही, काई मेडिसन न आहे। असां ॾे ईंदो आहे त असां उनखे गाइडलाइन ॾींदा आहियूं, काउंसलिंग कंदा आहियूं। सही, को बि पेशेंट ईंदो उनखे चवंदा आहियूं बाबा तोखे अगरि बैक पेन आहे त तूं पंहिंजी रेस्टिंग में हलियो वञु, अगरि घुमी पोइ त पंहिंजी सपोर्ट करे। ज़्यादातर छा कंदा आहिनि असांजे बैक पेन जा, फॉर एग्ज़ाम्पल बैक पेन सां ईंदा आहिनि त उहे छा कंदा आहिनि, बाइक ते ईंदा आहिनि जेका असांखे यूज़ ई न आहे करणी। ठीकु आहे, यानी कोई बि प्रेशर ब्रेकर अची वियो, ब्रेकर आयो, को खॾो आयो, एग्ज़ैक्टली। उन खां पोइ असां चवंदा आहियूं अगरि तव्हांखे सर्वाइकल पेन आहे त असां ॾाढो ख़ुशि हूंदा आहियूं मेडिसन खाइण में, कॉलर पाइण ॾाढो ख़ुशि हूंदा आहियूं। असां इहो न कंदा आहियूं त असां पोस्चर पंहिंजो सुठो रखूं, उनखे एक्सरसाइज जे तरीक़े सां असां कयूं, असां जेको फिज़ियोथेरेपी असांजी ट्रीटमेंट आहे उनखे असां प्रोटोकॉल खे अप्लाई कयूं। असां हुन में मेडिसन ते असां अची वेंदा आहियूं, पर असां इन्हनि शयुनि खे अवॉइड करे छॾींदा आहियूं। यानी कोशिशि असांजी इहा ई हूंदी आहे त असां दवाऊं खाऊं ऐं हिन खां परे रहूं, ऐं इहा अवेयरनेस बि असां में हिन वक़्तु अञा ताईं कान अची सघी आहे त असांखे जेकॾहिं को पेन आहे त असांखे हुनजी मैनेजमेंट कहिड़े तरीक़े सां करणी आहे, रेस्ट करिणो आहे, ऐं जेकॾहिं को वॉक करणी आहे, मूव करणी आहे, मोबिलिटी ॾेखारणी आहे त उहा कहिड़े तरीक़े सां करणी आहे। प्रोग्राम असांजो इख़्तिताम तरफ़ वञे पोइ मां तव्हांजो हिकिड़ो नंढो मैसेज वठणु चाहींदुसि फिज़ियोथेरेपी जे हवाले सां। मां बीइंग अ फिज़ियोथेरेपिस्ट मां इहो चवंदुमि त जेॾीमहिल तव्हां सुबुह जो सवेर उथो, राति जो जल्दी सुम्हो ऐं सुबुह जो उथी करे मां इहो बि ज़रूरु चाहींदुसि तव्हां पंहिंजे मैसेज में त ज़ाहिर फिज़ियोथेरेपी जी फील्ड आहे जेका इन्हनि प्रॉब्लम्स खां पोइ इस्तेमालु थी थिए, यानी को बि स्पाज़्म अचे, को पेन अचे, किथे को न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर थिए त पोइ तव्हांजी इहा फील्ड अप्लाई थिए थी। पर इहा फील्ड अप्लाई न थिए त इन जे लाइ तव्हां कहिड़ी सजेशन, कहिड़ो मैसेज ॾींदव त कीअं असां पंहिंजी बॉडी खे सिहतमंद रखी सघूं? साईं, इन में अर्ज़ु इहो आहे त मां इहो चवंदुमि त तव्हां सुबुह जो सवेर उथो, तव्हां पंहिंजी एक्सरसाइज़ कयो, एक्सरसाइज़ सां गॾोगॾु तव्हां पंहिंजी मसल स्ट्रेच कयो, जंहिंमें असां में वार्म अप ऐं कूल डाउन हूंदो आहे। तव्हां जीअं ई पंहिंजे वॉक ते अचो पिया त पंहिंजी वार्म अप स्टार्ट कयो। वार्म अप जो मतिलबु इहो आहे त तव्हां हल्की स्ट्रेचिंग कई, हेठि लोअर डंगुनि जी स्ट्रेच कई, ॿाहुनि जी कई, उन खां पोइ तव्हां वॉक शुरू कई। वॉक खां पोइ तव्हां उनखे कूल डाउन कयो। त मुंहिंजो मैसेज इहो ई आहे सभिनि खे त पंहिंजी अर्ली मॉर्निंग पंहिंजी वॉक कयो ऐं खाइण खे कंट्रोल कयो, छाजे करे असांजा ओबेसिटी जा वॾा प्रॉब्लम आहिनि असांजी कम्युनिटी में। त अहिड़ी कंडीशन अचे जो त तव्हांखे लास्ट में फिज़ियोथेरेपी जी तरफ़ अचिणो पए। त मुंहिंजो इहो ई फाइनल मैसेज हूंदो त पंहिंजो जल्दी सुम्हो, जल्दी उथो। ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर जितेंद्र, तव्हां असांजे जेके प्रोग्राम में आहियो, ऐं ऑफकोर्स ही असांजे व्यूअर्स जे लाइ या असांजे लाइ बि इवन हिकिड़ी नई फील्ड आहे जेका लॉन्च थिए पई आहिस्ते आहिस्ते, हुनजी अवेयरनेस असांजे सोसाइटी में माण्हुनि खे अचे थी पई, ऐं असां इन ते तव्हांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वरी तकलीफ़ ॾींदासीं त तव्हां असां सां प्रोग्राम में शामिलु रहो, ऐं इन जी जेका इम्पोर्टेंस आहे सोसाइटी में उन ते असांखे अवेयरनेस ॾींदा रहो त इहा केतिरी इम्पोर्टेंट आहे ऐं केतिरो असांखे इन मां हेल्प मिली सघे थी। सो असां तव्हांखे इनशा अल्लाह ताला तव्हांखे इन ते तकलीफ़ ॾींदासीं त तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदा रहिजो। ॿियो सॼो की गुफ़्तगू असां हिकिड़े नए टॉपिक ते कई आहे, गो की नओं त असां हिनखे चऊं था, पर हीअ काफ़ी वक़्त खां इहो जेका फिज़ियोथेरेपी जी फील्ड आहे उहो लॉन्च थियल आहे, इवन पाकिस्तान में, यूरोप में त ऑफकोर्स, पर पाकिस्तान में बि लॉन्च थियल आहे। इन में पहिरीं जीअं मां इंट्रोडक्शन में ॿुधायो त इन ते कुझु ट्रेनिंग्स थींदियूं हुयूं, कुझु कोर्सिस थींदा हुआ कुझु महीननि जा, पर हाणे इन ते बाक़ाइदा डिग्री प्रोग्राम्स आहिनि ऐं 4 सालनि जो हिकिड़ो कोर्स आहे जेको डिप्लोमा डॉक्टरेट ऑफ फिज़ियोथेरेपी जे नाले सां मुख़्तलिफ़ प्रोफेशनल कॉलेजिस में, उहे चाहे
मेल स्टूडेंट हुजनि चाहे फीमेल स्टूडेंट सभिनी खे करायो पियो वञे ताकी इन फील्ड मां जेका असांजी सोसाइटी आहे ऐं ऑफकोर्स इन फील्ड में असांखे ज़रूरत पवे थी इन्हनि फिज़ियोथेरेपिस्ट जी। हिकिड़ो त असांजी सोसाइटी में जेको फालिज या स्ट्रोक आहे उन जो इंसिडेंस वधे थो पियो। उन खां अलावा बाईपास जॾहिं असां करायूं था, केबेज करायूं था, त उन जी रिहेबिलिटेशन में बि इन जी ज़रूरत पवे थी। उन खां अलावा ओल्ड एज में जॾहिं असां वञूं था, जॾहिं असांजी उमिरि वॾी थिए थी त असांजी बॉडी जी जेका डीजनरेटिव चेंजिस अचनि थियूं उन्हनि जे करे असांखे पेन जो प्रॉब्लम थिए थो, स्पाज़म जो प्रॉब्लम थिए थो। त हीअ उहा फील्ड आहे जेका मेडिसिन सां गॾोगॾु यानी हिकिड़ी उहा फील्ड आहे जेका असांखे इन में इलाही सपोर्ट करे सघे थी विदाउट मेडिसिन। त हिन जो पंहिंजी जाइ ते हिकिड़ो वॾो रोल आहे ऐं असां चाहींदासीं त हिन जी इम्पोर्टेंस ऐं हिन जे कैरियर ऐं हिन जी जेका इम्प्लीमेंटेशन आहे उहा असांजी सोसाइटी में केतिरी हुजणु खपे। त इनशा ताला तव्हां सां कमिटमेंट आहे त हिन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां प्रोग्राम कंदा रहंदासीं। ऑफकोर्स जितेंद्र आहे, इन खां अलावा असांजा जेके ॿिया फिज़ियोथेरेपिस्ट आहिनि उन्हनि खे बि असां पंहिंजे प्रोग्राम में सॾाईंदासीं ताकी तव्हां ताईं इहा अवेयरनेस पहुची सघे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान डॉक्टर फारूक टालपुर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।